الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الذين يزعمون أنهم آمنوا بما أنزل إليك وما أنزل من قبلك يريدون أن يتحاكموا إلى الطاغوت وقد أمروا أن يكفروا به ويريد الشيطان أن يضلهم ضلالا بعيدا. وإذا قيل لهم تعالوا إلى ما أنزل الله وإلى الرسول رأيت المنافقين يصدون عنك صدودا. فكيف إذا أصابتهم مصيبة بما قدمت أيديهم ثم جاءوك يحلفون بالله إن أردنا إلا إحسانا وتوفيقا أولئك الذين يعلم الله ما في قلوبهم فأعرض عنهم وعظهم وقل لهم في أنفسهم قولا بليغا. وما أرسلنا من رسول إلا ليطاع بإذن الله ولو أنهم إذ ظلموا أنفسهم جاءوك فاستغفروا الله واستغفر لهم الرسول لوجدوا الله توابا رحيما. فلا وربك لا يؤمنون حتى يحكموك فيما شجر بينهم ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما. ولو أنا كتبنا عليهم أن اقتلوا أنفسكم أو اخرجوا من دياركم ما فعلوه إلا قليل منهم ولو أنهم فعلوا ما يوعظون به لكان خيرا لهم وأشد تثبيتا وإذا لآتيناهم من لدنا أجرا عظيما ولهديناهم صراطا مستقيما. ومن يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا. ذلك الفضل من الله وكفى بالله عليما. صدق الله العظيم. चान ॾिठो तूं उन्हनि माण्हुनि जे तरफ़ जेके गुमान कनि था त बेशक इन्हनि ईमान आंदो आहे उन ते जेको नाज़िल कयो वियो आहे तुंहिंजे तरफ़ ऐं जेको नाज़िल कयो वियो आहे तोखां पहिरियों इरादो कनि था फ़ैसिले कराइण जो शैताननि जे तरफ़ हालांकि हुकुम कया विया इन्हनि जे इनकार करण जो ऐं इरादो करे तो शैतान तो गुमराह करे इन्हनि खे गुमराह करण ॾूरां जॾहिं चयो तो वञे इन्हनि जे लाइ अचो तव्हां उन ॻाल्हि जे तरफ़ जो नाज़िल फरमाई अल्लाह ताला ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ त ॾिसंदे तूं मुनाफ़िक़नि खे जो रोकींदा तुंहिंजे तोखां रोकण पोइ कीअं हूंदो जॾहिं पहुचे थी इन्हनि खे का मुसीबत उन जे करे जो अॻे कयो इन्हनि जे हथनि पोइ ईंदा तो वटि जो कसम खणनि था अल्लाह जा न इरादो कयोसीं असां मगर एहसान जो ऐं इस्लाह जो। इहे उहे माण्हू आहिनि जो ॼाणे थो अल्लाह ताला जेको कुझु इन्हनि जे दिलनि में आहे पोइ मुंहुं मोड़ इन्हनि खां ऐं वाइज़ कर इन्हनि खे ऐं चओ इन्हनि जे लाइ इन्हनि जे नफ़्सनि में कौल वाज़िह के ॻाल्हि वाज़िह के ऐं न मोकिलियोसीं असां कंहिं बि रसूल खां मगर इन लाइ फर्मा बरदारी कयो वञे अल्लाह जे हुकुम सां ऐं जेकॾहिं बेशक इहे जा वक़्तु ज़ुल्म कयो इन्हनि पंहिंजे नफ़्सनि ते अचनि हा तो वटि पोइ बख़्शिश जी तलब कनि अल्लाह खां ऐं बख़्शिश जी तलब करे आहे इन्हनि जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त लहना अल्लाह ताला के तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़। कसम आहे तुंहिंजे रब जो न मोमिन थी सघंदा न ईमान वारा थी सघंदा एतिरे ताईं जो हकम मञनि तोखे फ़ैसिले करण वारो मञनि तोखे
उन में जो इख़्तिलाफ़ थी पियो आहे इन्हनि जे दरमियान, पोइ न लहनि पंहिंजे नफ़्सनि में कंहिं बि तंगी खे, उन खां जो फ़ैसिलो फ़रमायो तूं ऐं हवाले कनि या झुकनि या तस्लीम कनि, मुकमल तस्लीम करणु। ऐं जेकॾहिं बेशक असां लिखूं आहे इन्हनि ते, फ़र्ज़ु कयूं आहे असां इन्हनि ते त क़तलु कयो तव्हां पंहिंजो पाण खे या निकिरी वञो तव्हां पंहिंजे घरनि खां, त न कंदा इन्ही खे मगर थोरा इन्हनि खां। ऐं जेकॾहिं बेशक इहे कनि हाओ जेको वाइज़ कयो थो वञे इन्हनि खे त हुजे हा भलो इन्हनि जे लाइ ऐं वधीक साबित शुदा शइ। तव्हां वक़्तु ॾियूं आहे असां इन्हनि खे पाण वटां अजुर वॾो, अलबत हिदायत कयूं आहे असां इन्हनि खे सिधे रस्ते जी तरफ़। ऐं जेको माण्हू फ़र्माबरदारी कंदो अल्लाह जी ऐं रसूल जी, पोइ इहे माण्हू गॾु हूंदा उन्हनि माण्हुनि सां जिन ते इनाम कयो अल्लाह ताला नबीअनि खां, सिद्दीक़नि खां, शहीदनि खां, नेकोकारनि खां, ऐं सुहिणा आहिनि इहे दोस्ती जे एतबार सां। इहा आहे महिरबानी अल्लाह जे तरफ़ों ऐं काफ़ी आहे अल्लाह इल्म जे एतबार सां। सूरत निसा जो 9 रुकू ऐं 5 सिपारे जो 6 रुकू, आयत नंबर 59 खां आयत नंबर 70 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन रुकू जो इख़्तिसार सां तफ़सीर मज़हरी अरबी वारो जेको तसनीफ़ आहे काज़ी मोहम्मद सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैह जो, जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 154 तां तफ़सीर इख़्तिसार सां पेश कजे थो। पहिरीं आयत जो शान नुज़ूल इहो आहे जंहिंमें अल्लाह ताला फ़रमायो आहे त इहे सम्झनि था त मोमिन आहिनि ऐं इन्हनि जो क़ुर ते ईमान आहे, अॻियनि किताबनि ते ईमान आहे, पर जॾहिं फ़ैसिलो अचे थो त वरी शैताननि ॾे खणी था वञनि। इन जो शान नुज़ूल इहो आहे, हिकिड़ी यहूदी ऐं मुनाफ़िक़ जे विच में झगड़ो हुयो, इख़्तिलाफ़ हुयो। पोइ यहूदी चए पियो त फ़ैसिलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कराईंदासीं, मुनाफ़िक़ चए पियो त फ़ैसिलो जेको आहे काब बिन अशरफ वटि कराईंदासीं, काहिननि वटि कराईंदासीं, भोपनि वटि कराईंदासीं, यहूदियुनि वटि कराईंदासीं। पोइ यहूदी उन मुनाफ़िक़ जंहिंजो नालो हो बिशिर, उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वठी वियो। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाफ़ जो फ़ैसिलो फ़रमायो ऐं उहो फ़ैसिलो यहूदी जे हक़ में थियो। पोइ उहो यहूदी उन मुनाफ़िक़ छा कयो त वरी उन यहूदी खे वठी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे आयो त हिन जो ऐं मुंहिंजो इख़्तिलाफ़ आहे ऐं फ़ैसिलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो आहे, मां हिन खे तोॾे वठी आयो आहियां। यहूदी सॼी ॻाल्हि यहूदी जी हज़रत उमर सां ॿुधी। पोइ मुनाफ़िक़ खां पुछूं त जेको यहूदी चए थो सही थो चए? चई सही थो चए। ऐं फ़रमायूंसि त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो फ़रमायो आहे? मुनाफ़िक़ चयो त हाओ। पोइ हज़रत उमर सां फ़रमाइनि बीहो त मां घरों थी अचां। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु घर विया ऐं तलवार खणी अची मुनाफ़िक़ जी गर्दन उॾाए छॾियो। चयूं जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो नथो मञे उन जे लाइ उमर साईं जो फ़ैसिलो इहो आहे। इन जे लाइ इहा आयत नाज़िल फ़रमाई अल्लाह ताला त इहे जेको पाण खे मोमिन पिया सम्झनि मुनाफ़िक़, फ़ैसिला वरी शैताननि ॾे पिया खणी वञनि। छो त काब बिन अशरफ यहूदी, इनखे इहो शैतान अल्लाह ताला इनखे ताबीर कयो आहे शैतान सां। हालांकि अल्लाह ताला फ़रमायो त मां इन्हनि खे हुकुम कयो आहे त इन्हनि जो इनकार कयो, इन्हनि जो कुफ़ुर कयो, इन्हनि जो इनकार कयो, पर शैतान इन्हनि खे हक़ जे रस्ते खां भटकाए थो, बहकाए थो। पोइ जॾहिं इन्हनि मुनाफ़िक़नि खे चयो थो वञे अल्लाह जे नाज़िल कयल क़ुर जे तरफ़ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ अचो, त मुनाफ़िक़ वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते में रुकावटूं था विझनि ऐं रोकिन था, बातिल तरीक़ा इख़्तियार कनि था। पोइ जॾहिं इन्हनि खे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुनाफ़िक़ खे क़तल कयो, पोइ ॿिया मुनाफ़िक़ वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि दाह खणी आया, साईं हिन मोमिन खे क़तल कयो आहे, तंहिंजे करे इन ते मुक़दमो थिए ऐं उन खां ॾोह ॾंड असांखे वठी ॾिनो वञे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जेसिताणी अञा वही नाज़िल न थी हुई। पोइ जॾहिं वही नाज़िल थी पोइ अल्लाह ताला उन में वज़ाहत फ़रमाई त इहे त मोमिन आहिनि ई कोन, इहे त मुनाफ़िक़ हुया, इन्हनि जे दिलि में त ईमान ई कोन हुयो। उमर साईं जो जेको इन्हनि जे लाइ फ़ैसिलो हुयो उहो दुरुस्त फ़ैसिलो हुयो, छो त इन्हनि जे दिलि में ईमान ई कोन हुयो। बाक़ी तो वटि अची कूड़ा कसम खणंदा, तो वटि अची जेको आहे पंहिंजूं माज़रतूं कंदा, तावीलूं कंदा। अलाह साईं फ़रमाए त मूंखे इन्हनि जे दिलनि जे हाल जी ख़बर आहे, तंहिंजे करे इन्हनि जे लाइ जेको हज़रत उमर साईं फ़ैसिलो फ़रमायो इहो सही आहे। पोइ अल्लाह ताला इन्हनि खे तंबीह फ़रमाई त रसूल जेको हूंदो आहे इहो फ़र्माबरदारी जे लाइ हूंदो आहे। जेको बि अल्लाह रसूल मोकिलियो आहे जंहिं बि क़ौम में, रसूल इन जे लाइ हूंदो आहे त रसूल जी इताअत कजे, उन जी फ़र्माबरदारी कजे, ऐं रसूल अल्लाह जे हुकुम सां हूंदो आहे। पोइ मुनाफ़िक़नि जे लाइ अल्लाह साईं फ़रमाए जेकॾहिं इन्हनि जंहिं वक़्तु ज़ुल्म कयो, शैताननि ॾे फ़ैसिलो खणी विया, यहूदियुनि ॾे फ़ैसिलो खणी विया, काब बिन अशरफ ॾे फ़ैसिलो खणी विया, इहे जेकॾहिं अचनि हा पोइ अल्लाह खां तौबा ताइब थियनि हा, इस्तिग़फ़ार कनि हा, माज़रत कनि हा, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची अर्ज़ु कनि हा त साईं असां खां ग़लती थी आहे, असांजे लाइ मग़फ़िरत जी दुआ फ़रमायो। अल्लाह साईं फ़रमायो त मां इन्हनि खे तौबा बि क़बूल कयां हा, रहम बि कयां हा, माफ़ु करे छॾियानि हा, पर बजाए हिन जे जो इहे ईअं कनि, इन्हनि वरी जेको आहे उबतो हज़रत उमर साईं ते इल्ज़ामबाज़ी कई ऐं चयूं त असांखे जेको आहे नी खून जो बदिलो वठी ॾियो। पोइ अल्लाह ताला इहे आयतूं नाज़िल फ़रमायूं। अॻी जेका आयत नाज़िल थी आहे त पोइ यहूदियुनि खे मौक़ो मिली वियो, यहूदियुनि तानाज़नी कई त तव्हां कहिड़े क़िस्म जा मोमिन आहियो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को बि फ़ैसिलो तव्हां तस्लीम नथा कयो, मञो कोन था। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त मोमिननि जे दरमियान जेको बि इख़्तिलाफ़ थिए, मोमिन तेसिताणी नथा थी सघनि जेसिताणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे तस्लीम न कनि। पोइ उन्हनि जी दिलि उनखे मञे या न मञे, उन्हनि खे पंहिंजे गुमान में सही लॻे या न लॻे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो मञिणो पवंदो। जेकॾहिं जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो नथो मञे उहो मोमिन नथो थी सघे। मोमिन जी निशानी इहा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे मुकम्मल तस्लीम करे, उन जे लाइ झुके, उन जे लाइ फ़र्माबरदारी करे। वरी यहूदियुनि चयो त असांखे बनी इसराइलिन ते अल्लाह ताला तौबा क़बूल करण जे लाइ चयो त तव्हां पंहिंजो पाण खे क़तल कयो, त असां तौबा जे लाइ पंहिंजा 70,000 माण्हू क़तल कयासीं ऐं तव्हांजा इहे माण्हू जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम कोन था मञनि। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई वलौ अन्ना कतबना अलैहिम अन इक़्तुलू अनफुसकुम अव इख़्रुजू मिन दियारिकुम। जेकॾहिं जीअं बनी इसराइल ते असां तौबा जे लाइ मुक़ररु कयोसीं त पंहिंजो पाण खे क़तल कयो ऐं पंहिंजो पाण खे घरनि खां कढो, त इहे मुनाफ़िक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हुकुम न मञनि हा। इहे मुनाफ़िक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हुकुम न मञनि हा, अल्लाह जो इहो हुकुम न मञनि हा। बाक़ी जेके पक्का सच्चा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हुया इहे उनखे मञनि हा। ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मुंहिंजे उम्मत में अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन जो ईमान जबलनि जेतिरो मज़बूत आहे, जीअं जबल मज़बूत आहिनि उन्हनि जो एतिरो ईमान मज़बूत आहे। वइदल आतैना मिन लदुन्ना अजरन अज़ीमा, अहिड़नि माण्हुनि खे असां पाण वटूं सवाब अता कंदा आहियूं, इन्हनि खे सिधो रस्तो ॾेखारींदा आहियूं। हाणे जेका आख़िरी आयतुनि जे तरफ़ वधूं था, इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे जंहिंमें मन युतिअल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन, जेको अल्लाह जे रसूल जी इताअत कंदो इहो नबियनि सां हूंदो, सिद्दीक़नि सां हूंदो, शहीदनि सां हूंदो, सालिहनि सां हूंदो। इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां रिवायत आहे त साईं जन जे ख़िदमत आलिया में हिकिड़ो माण्हू आयो ऐं अची अर्ज़ु कयईं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तव्हां सां ॾाढी मुहबत कंदो आहियां, पंहिंजो पाण खां बि, पंहिंजे औलाद खां बि, पंहिंजे घर ॿारनि खां बि। घर में हूंदो आहियां त पोइ जॾहिं तव्हांजो यादि ईंदी आहे पोइ मूंखां सबुरु न थींदो आहे जेसिताणी अची तव्हांजो दीदार न कयां। ऐं जॾहिं मां पंहिंजी मौत खे ऐं तव्हांजे मौत खे यादि कंदो आहियां पोइ सोचींदो आहियां त तव्हां त जन्नत में आला दर्जात में हूंदो ऐं असां त हेठि हूंदासीं, पोइ तव्हांजी ज़ियारत ऐं दीदार कीअं थींदो। पोइ अल्लाह ताला जिब्रील अमीन अलैहिस्सलाम खे इहे आयतूं ॾेई करे मोकिलियो त जेको अल्लाह जे रसूल जी इताअत कंदो उहो नबियनि सां हूंदो, शहीदनि सां हूंदो, सिद्दीक़नि सां हूंदो, सालिहीन सां हूंदो।
जन्नत जे दर्जात में तफ़ावत आहे। 4 क़िस्म जा दर्जात आहिनि। पहिरियों दर्जो नबीअनि जो आहे, ॿियो दर्जो सिद्दीक़ीन जो आहे, टियों दर्जो शहीदनि जो आहे, चौथों दर्जो सालिहनि जो आहे। बाक़ी जन्नत में मुलाक़ात कीअं थींदी उन जूं 2 सूरतूं आहिनि जेके मुफ़स्सिरीन हज़रात लिखियूं आहिनि। हिकिड़ी सूरत इहा आहे त जेके मथे आला दर्जात में हूंदा उहे अल्लाह ताला उन्हनि खे जेके हेठियां आहिनि, जीअं असां सितारा ॾिसूं था, उहे मथियनि जो दीदार ऐं ज़ियारत ईअं कंदा जीअं असां हेठूं हाणे आहियूं ज़मीन ते पर मथे सितारा ॾिसूं था, ईअं उन्हनि जी ज़ियारत कंदा। हिकिड़ो इहो। ॿियो इहो आहे त उहे मथियां हेठियुनि ॾे लही ईंदा, पोइ उन्हनि जी मुलाक़ात बि थींदी, उन्हनि जूं कचहरियूं बि थींदियूं ऐं उन्हनि जूं ज़ियारतूं बि थींदियूं। इहा टियों वरी इहो आहे त हेठियुनि खे इजाज़त मिलंदी त मथियनि ॾे चढ़ी वेंदा, उन्हनि सां मुलाक़ात थींदी, उन्हनि जूं ज़ियारतूं थींदियूं, उन्हनि जी कचहरी थींदी। ईअं बहरहाल त अल्लाह ताला फ़रमाए जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी उहो उन सां गॾु हूंदो। अलमरउ मा हब, माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां उन जी मुहबत आहे। अल्लाह सी फ़रमाए त इन्हनि जी इहे सुठे दर्जात में हूंदा, इन्हनि खे अल्लाह जी महिरबानी हूंदी, अल्लाह ताला खे इल्मु आहे। हिकिड़े हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे, हिकिड़े माण्हू अची अर्ज़ु कयो सईं जन खे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, को माण्हू आहे युहिब्बु क़ौमन वलम यल्हक़ बिहिम, मुहबत करे तो कंहिं क़ौम सां पर उन्हनि सां मिलियो न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाया अलमरउ मअ मन अहब, माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां उन जी मुहबत आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी ॿी रिवायत में अचे तो, इब्न मसऊद खां रिवायत आहे, हज़रत अनस खां रिवायत आहे, फ़रमाई माण्हू आयो हिकिड़ो, अर्ज़ु कयईं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं हा? साईं जन फ़रमायसि त कहिड़ी तयारी कई अथई? अर्ज़ु कई साईं तयारी त ॿी काई कोन्हे का, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत आहे। पोइ साईं जन फ़रमायसि तूं उन सां हूंदे जंहिंसां तुंहिंजी मुहबत आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत माण्हू खे पंहिंजे आल खां, औलाद खां, पाण खां, घर ॿार खां वधीक जेसिताणी न हूंदी तेसिताणी कामिलुल ईमान माण्हू न थींदो। अल्लाह ताला असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कामिल मुकम्मल ताबेदारी ऐं मुहबत नसीब फ़रमाए। क़यामत जे ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत कुबरा नसीब फ़रमाए। दुनिया में अल्लाह ताला असां समूरनि खे रोज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िरी नसीब फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतुन फ़िल आख़िरति हसनतुन वक़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। रब्बना आतिना मा वअदतना अला रुसुलिक वला तुख़ज़िना यौमल क़ियामति इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।